एक इसराफ न कन। नंबर 2 वलम यक्तरु। कुरान फरमातो इसराफ न कन पर बखील भी न हुजन, बुखल भी न हुजे। तोखे अला सी पहुंच ॾिनी आहे, तू मच्छी वठी सघीं थो, गोश्त वठी सघीं थो, तोखे अला सी ताक़त ॾिनी आहे, तू ऊचा कपड़ा वठी सघीं थो, रब तोखे ताक़त ॾिनी आहे, सुठा कपड़ा वठी सघीं थो, तोखे रब ताक़त ॾिनी आहे, सुठो खाधो खाई सघीं थो, पर न कारो नांग जो वेठो आहे पैसनि ते, आराम नालो ई कोन थो वठे। बसर जी गंढ वरितई आहे, वञो 2 गजर ज़ाल गजी कुट चटणी था। यो बखील है, यो बखील है। अला जी ताक़त ॾिनी आहे त सुठा कपड़ा पाए सघे थो, पर न ॾाढा माण्हू में ज़माने जी कांच आहे के 42 चटियूं लॻी पियो आहिनि, सजो थो करे त बची खुली पई आहे। यो बखील है। हूंदे सूंदे अल्लाह जे नेमतन जे हूंदे सूंदे पाण खे महरूम थो करे। ये कोने दे इस्लाम में न ॻाल्हि जी गुंजाइश ही कोने को त हिकिड़ो लखपति करोड़पति माण्हू हुजे त रोज़ानी सां हरेगा मानेगा न। वो सुठो खाधो खाई सघे थो, अल्लाह जे नेमतन खे ज़ाहिर करे सघे थो त मुझे अल्लाह जी नेमतूं कयूं आहिनि।